वगण शहर में महंगाई जो जिन बेकाबू थी वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां वाधू टैक्स लॻाइण जो सबब ॼाणाए दुकानदारनि हथरादू अघ वधाए छॾिया आहिनि। सब्जी, मच्छी, गोश्त, मुर्गी समेत तमाम खाधे पीते जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हाए रहिया आहिनि, जंहिं करे शहरी सख़्त परेशान आहिनि। हर शइ महांगी लॻी पई आहे। अटो 50 रुपया फी किलो आहे ऐं उन सां गॾु टमाटा 200 रुपया किलो आहिनि, गोश्त आहे 400 रुपया किलो गोश्त आहे, मच्छी उन सां गॾु मच्छी बि 400 रुपया आहे, मुर्गी 300 रुपया मुर्गी आहे ऐं पटाटा आहिनि 40 रुपया किलो पटाटा आहिनि। साईं असांखे हिन हुकूमत मां काफ़ी उमेदूं हुयूं त जीअं त इहा तब्दीली जे नाले सां ही जेका हुकूमत आई आहे इमरान ख़ान जी, इन असांखे एतिरी महांगाई में ग़रीब आवाम खे पिसाए छॾियो आहे जो ग़रीब आवाम ॿियो त ठहियो पर सब्जी जा रेट एतिरा महांगा 350 रुपया टमाटा, अटे जो मण 2000 ताईं अटे जो मण आहे। छा ग़रीब आवाम जो छा गुज़र सफ़र थींदो इन में? छा भली हुकुमरान मथे हुकूमत ते वेठा आहिनि पर इन खे एतिरी बि ख़बर न आहे जो अची करे ग़रीबनि खां पुछनि त ग़रीबनि सां छा हालत आहे। छा उहे ग़रीब सब्जी वठी सघनि था, छा दाल वठी सघनि था, छा किथे मुर्गियुनि जा रेट आहिनि, किथे गोश्त जा रेट आहिनि, उहे त अलॻि ॻाल्हि आहे पर ग़रीब को सब्जी बि कोन थो खाए सघे। हीअ नई गवर्नमेंट जेका आई आहे इमरान ख़ान जी, वज़ीर आज़म इमरान ख़ान खे घुरिजे त महांगाई ते ज़ाब्तो आणे। हिते पटाटा, फ्रूट, मुर्गी, मच्छी ग़रीब जे पहुच खां जेको आहे सो परे थी वई आहे इहा शइ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।